नाज़रीन खबर जो सिलसिलो जारी है। हमारे सांगड़ खबर नालो सांगड़ इस्लामाबाद भेजा यूनिवर्सिटी जे उस्तादन पारां तहसूब जे बुनियाद ते फेल कयल शागिर्द साकिब हेकड़ो सां इंसाफ लाइ सांगड़ में नौजवान फोरम सियासी ऐं समाजी अॻवान जब्बार जुणे जो जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे कयो। इन मौक़े ते नौजवान फोरम जे सदर जब्बार जुणे जो दिलशाद आराइन ऐं ॿियनि अॻवान मुतालबो कंदे ॿुधायो त इस्लामाबाद जे हवाउनि मां हमेशा सिंध जे नौजवान जा लाश मिलिया आहिनि। सिंध जे माण्हुनि सां हमेशा तहसूब वारो रवैयो इख्तियार कयो वियो आहे। शागिर्द साकिब हिकिड़ो हिकु ज़हीन ऐं होशियार शागिर्द हो। खेनि सिंधी टोपी पाइण तां तहसूब रखी फेल कयो वियो आहे। साकिब हिकिड़ो खे ख़ुदकुशी ते मजबूर कयो वियो। साकिब हिकिड़ो ख़त में वाज़े लिखियो आहे त खेसि तहसूब जी बुनियाद ते फेल करे संदसि मुस्तक़बिल तबाह कयो वियो आहे, जंहिं सबबु ख़ुदकुशी करे रहियो आहियां। संदसि क़त्ल जा ज़िम्मेवार उहे उस्ताद आहिनि जिन हिन खे फेल कयो वियो आहे। हिननि आर्मी चीफ ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयो त ज़िम्मेवार उस्तादनि खे गिरफ़्तार करे मथां केस दाख़िल करे साकिब हिकिड़ो सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।